ॻोठ हयात ख़ासकेली जे वापारी एसोसिएशन जे सदर ममताज मेमण प्रेस क़ानफरंस कंदे चयो त अब्दुर्रहमान पुट रुस्तम ख़ासकेली असां ख़िलाफ़ अजाई वावेला करे असांजे कारोबारी साख मुतासिर करे रहियो आहे। 2017 में असां पंहिंजे प्लाट मां 700 फुट हिननि खे राइश लाइ अला करणु लिखी ॾिनो। कुझु वक़्त खां पोइ हुन उहो प्लाट असांखे 5,50,000 में विकिरो करे ॾिनो, जंहिंजी असां मुकमल अदायगी करे लिखत पिणु कराई जेका असां वटि मौजूदु आहे। अब्दुर्रहमान बदमाश क़िस्म जो माण्हू आहे, ॿीहर पैसा वठण लाइ अजाई वावेला करे असांखे ब्लैकमेल करे रहियो आहे। हिन जे अहिड़े हरकतनि ख़िलाफ़ असां हद जे पुलिस पोस्ट ते NC पिणु दाख़िल कराई आहे। असांखे को नुक़सानु पहुतो त ज़िम्मेवारु अब्दुर्रहमान हूंदो।